अस्सलाम वालेकुम। अॼु मां पंहिंजे नए घर मां होम डेकोर की पहली वीडियो शेयर कर रही हैं। आज मैं अपने नए घर से होम डेकोर की पहली वीडियो शेयर कर रही हूँ। एक ये छोटी सी डेकोरेशन है और इसकी वीडियो मैं इसलिए बना रही हूँ कि अभी कुछ दिनों के बाद हम इसको यहाँ से हटा देंगे, तो मैं चाहती हूँ कि ये मैं आप लोगों के साथ शेयर करूँ। सभिनी खां पहिरियों त ही आहे छा, ही शेल्फ त आहे बज़ाहिर, तव्हां ॾिसो था हिन मथां टीवी या डेकोरेशन पीसिस रखियल आहिनि। ही मां सिर्फ़ु तव्हांखे आइडिया ॾियण जे लाइ शेयर कयां पई। ही असल में तव्हां जेके शेल्फ ॾिसो पिया, इहे मुंहिंजी हिकिड़ी पुराणी अलमारी जा खाना आहिनि। हिकिड़ी 4 डोर वारी वॾी अलमारी हुई जंहिंजा 8 खाना हुया, त हर ॿिनि खाननि खे मिलाए मूं हिकिड़ो शेल्फ ठारायो। ये मेरी एक पुरानी अलमारी थी जिसके 8 जो बड़ी बड़ी दराजें थी, उन 2 दराज को मिलाकर मैंने ये जो है अलमारी शेल्फ बनवाए हैं। क्योंकि वो एक तो बहुत पुरानी हो चुकी थी और बहुत बड़ी थी, उसको उठाया नहीं जा सकता था शिफ्टिंग में, इसलिए मैंने उसको ख़त्म करवा दिया और उसके कुछ पार्ट्स मैंने यूज़ कर लिए। कुछ और भी हिस्से हैं जो मैं आपके साथ शेयर करूँगी, लेकिन ये जो उसकी 8 जो दराज थी बड़ी, उनको मैंने ये 2 दराज मिलाकर मैंने ये शेल्फ बनवा लिए और इनको हम कुछ अर्सा बुक शेल्फ के तौर पर यूज़ करते रहे हैं। अभी इसको यहाँ रखा हुआ है, फिर यहाँ से हटाएंगे तो कहीं और मैं इसको यूज़ करूँगी, फेंकना मुझे नहीं है। हिननि खे असां कुछ टाइम बुक शेल्फ के तौर ते इस्तेमालु कयोसीं ऐं हाणे जेको आहे ही हितां हटंदो, छो त टीवी जो यूनिट जेको असां ठाहिरायूं पिया उहो अची वेंदो, त पोइ ही असां हितां हटाईंदासीं। हिन में ॾिसो हिकिड़ो ही साइड ते हिन डेकोरेशन में ही हिकिड़ो मूं वटि लोह जो स्टूल हुयो। इहो स्टूल भी मूं पाण ई ठारायो हो। ये लोहे का एक स्टूल है, ये मैंने खुद ही बनवाया था, हार्ट एक शेप ट्रेस करके मैंने जो है दिया था लोहे वाले को, जो उसने मुझे ये बना कर दिया। ये बहुत अरसे तक तो ये प्लेन था वाइट, अभी मैंने इसको पेंट किया है। काफ़ी अरसों तक बिल्कुल अच्छो हुयो प्लेन, हाणे मां हिन खे पहिरियों फ्रेश कयो आहे, वाइट बेस हिन जी ठाही आहे ऐं उन खां पोइ हिन खे पेंट कयो आहे मल्टी कलर में। तव्हां ॾिसी सघो था मथे ही चेक आहे, उन खां अलावा नंढियूं नंढियूं शयूं ऐं हिन शेल्फ खे भी मूं सॼे खे ॿीहर पेंट कयो आहे ऐं सिर्फ़ु हिन जा 2 जेके खाना आहिनि उन्हनि खे अंदरां मां कलर कयो आहे। इस शेल्फ को भी मैंने खुद पेंट किया है और इसके सिर्फ 2 जो हैं खाने वो मैंने कलर किए हैं। ऐं शयूं तव्हां ॾिसी सघो था, आम शयूं रोज़मर्रा जूं। हीअ हिन में बॉटल आई आहे, पेंटेड आहे। ये फाइनल सेटिंग ना है, छो त ही सेटिंग चेंज थींदी, पर तव्हांखे आइडिया ॾियण जे लाइ मां ही वीडियो ठाहे रही आहियां। ऐं उन खां अलावा ही नंढियूं नंढियूं डेकोरेशन जी शयूं आहिनि। ही लैंटर्न्स आहिनि जंहिंमें अंदरि कैंडल पियल आहे। ही तव्हां ॾिसो, ही असांजो हाला जो, ये हाला का हमारा एक पॉट है क्योंकि मुझे लगा कि इसमें बहुत अच्छा लगेगा। ये बास्केट्स की वीडियो में शेयर कर चुकी हूँ। ये अभी मैंने एग्जीबिशन से ख़रीदी है, ये भी किसी एग्जीबिशन से मैंने ख़रीदा था। असल में तो ये की होल्डर है, लेकिन अब मैंने इसको यहाँ पे जो है वो डेकोरेशन में रख लिया है। कुछ मैगज़ीन्स हैं जो हर महीने आते हैं। ये कुछ मैगज़ीन्स आहिनि जंहिंमें मुंहिंजूं ॿारनि जूं कहाणियूं छपजनि थियूं ॿाराणे अदब जे सिलसिले में। ये तव्हां ॾिसी सघो था, ही जेके काठीअ जूं जेके शाखूं हैं, ये शाखें जो है ये पेंट करना मैं सिखा चुकी हूँ। इस वीडियो का लिंक मैं दे दूँगी नीचे। हिन शाखुनि खे पेंट करण की वीडियो मां हेठि ॾियां थी, हिन वीडियो जे हेठां लिंक ॾियां थी, तव्हां अगरि ॾिसणु चाहियो त ॾिसी सघो था। हीअ आर्टिफिशियल प्लांट आहे ऐं हीअ मुख़्तलिफ़ वक़्तनि में ख़रीद कयल शयूं आहिनि। नंढड़ी हीअ मुंहिंजी फेवरेट बास्केट आहे। हीअ बास्केट त कोई 23 साल पुरानी आहे मूं वटि, 23 ईयर्स ओल्ड, 23 साल पुरानी मेरे पास ये बास्केट है। मुझे उम्मीद है तो नंढड़ो डेकोरेशन जो जेको आहे तरीक़ो तव्हांखे ज़रूर पसंदि आयो हूंदो। अगरि तव्हांखे वणियो हुजे त वीडियो लाइक कयो, शेयर कयो, कुछ चवणो आहे त कमेंट कयो, मुझे चैनल सब्सक्राइब कयो। इंशाल्लाह इन नए घर जूं काफ़ी सारियूं वीडियोस जेके आहिनि होम डेकोर जूं तव्हां सां मां शेयर कंदमि। ही फ़िलहाल हिकिड़ो नंढिड़ो पार्ट आहे जंहिंखे
मूं जेको कुझु ॾींहंनि खां पोइ मूंखे हिनखे हितां हटाइणो आहे, इन करे मूं चाहियो त तव्हां सां मां शेयर करे छॾियां। ऐं उन खां अलावा मथे ही त किचन आहे, अॻियां मां हिनजी वीडियो पोइ शेयर कंदसि। हिन में साइड में ही ॿ नंढड़ा शेल्फ आहिनि, जंहिंमें बि मुंहिंजी हिकिड़ी मनी प्लांट जी बॉटल ऐं हिकिड़ो नंढड़ो मुंहिंजो जग। हिननि शयुनि जो मूंखे ॾाढो शौक़ु आहे, जिते ॾिसंदी आहियां वठंदी रहंदी आहियां, इहो हिते अरेंज थियल आहे। सो इनशाला वरी कंहिं ॿी वीडियो सां ज़रूरु मिलंदासीं। हमेशह चवंदी आहियां पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो, त टाइम जो सही इस्तेमालु कंदे ई मूं ही पेंटिंग जो कुझु कमु कयो आहे फ़िलहालु, ऐं अञा त घणो कुझु थियणो आहे इनशाला ज़िंदगी रही। हमेशह चवंदी आहियां वक़्त जो सही इस्तेमालु कयो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, हमेशह जेको बि कमु कयो उहो प्यार सां कयो। हीउ प्यार सां कयल कमु आहे। हिते तव्हां मुंहिंजियूं 3 डिफरेंट शयूं पेंटिंग जूं ॾिसी सघो था। हिकिड़ियूं त हीअ काठियूं शाखूं, हीउ शेल्फ आहे मुंहिंजो, ऐं हिकिड़ो लोह जो नंढड़ो स्टूल। ऐं हिन स्टूल ते बि ॾिसो त हीअ बास्केट रखियल आहे। इहा मां हींअर सरतियूं संग क्राफ्ट एग्ज़िबिशन मां वरिती, उन में मूं जेड प्लांट रखियो आहे पंहिंजो। सो इनशाला वरी कंहिं ॿी सुठी वीडियो सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाही।